मुझे थरत मौला जो के डो करमवा वहदहू वहदहू ला शरीक लह वनश्हदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसल रसूलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा हक्का तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस्सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वालो, सब कलमों तो पकड़ो जोर से, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जने या अय्युहल्लज़ीना आमनू जो जुमलो ऐं कलाम मुसलमान जे कन ते ॿुधण में अचे तो उनखे मुतवजो थियणु खपे। बीठो हुजे त वेही रहे, ॻाल्हाए त ख़ामोश रहे, बेतवजो हुजे त तवज्जो करे। छो त अल्लाह ताला पूरी दुनिया जे इंसानियत खे छॾे करे ईमान वारनि सां थो ॻाल्हाए। सभिनी जो तवज्जो आहे न। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिॼो, हक़ तुक़ाती, जेतिरो अल्लाह खां डिॼण जो हक़ आहे। सवाल थो पए त अल्लाह सां खां डिॼण जो हक़ आहे छा? असां त कुते ॿिले खां बि डिॼूं था, नांग भला खां बि डिॼूं था, चोरनि ऐं धाड़ेलनि खां बि डिॼूं था, पुलिस ऐं फ़ौज खां बि डिॼूं था, वॾेरनि ऐं सरदारनि खां बि डिॼूं था। साईं मौलाना गुलाम कादिर शिकारपुर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, जेतिरो असां मुसलमान सरदारनि ऐं ख़ाननि खां डिॼूं था, एतिरो अल्लाह खां डिॼूं त वक़्त जा वली बणिजी वञूं। पर चोरनि ऐं धाड़ेलनि जो डिॼ आहे, पुलिस ऐं फ़ौज जो डिॼ आहे, सरदारनि ऐं ख़ाननि जो डिॼ आहे, पर अल्लाह जो डिॼ कोन्हे। फरमाई अल्लाह खां डिॼो जेतिरो अल्लाह खां डिॼण जो हक़ आहे। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था, अल्लाह साईं खां डिॼण जो हक़ ही आहे
त जन शयुनि जो अल्लाह साईं हुकुम कयो उन्हनि ते अमल कयो, जन खां अल्लाह साईं मनो फरमाई आहे उन्हनि खां रुकिजी पओ। इहो आहे अल्लाह खां डिॼण जो हक़। अल्लाह साईं फरमायो अक़ीमुस्सलाह, निमाज़ क़ाइम कयो। हाणे जेको निमाज़ पढ़े थो इहो डिॼे थो, बेनमाज़ी खे अल्लाह जो ख़ौफ़ न आहेसि। भली सॼो ॾींहुं असांजो वाइज़ ॿुधे, वॾा वॾा नारा हणे, ओछगारू करे, रोए, पर निमाज़ नथो पढ़े, इहो रब सां मज़ाक थो करे। तंहिंजे करे त अल्लाह साईं फरमायो वइन्नहा लकबीरतुन, निमाज़ ॾुखी आहे, सवली न आहे। सवली हुजे त हर को पढ़े, हिकिड़े ॾींहं जो त मसइलो न आहे। रमज़ान बि साल में हिकिड़ो महीनो रोज़ा, ज़कात बि साल में हिकु दफ़ो 40 पती, सो बि अमीरनि ऐं वॾेरनि ते। हज बि ज़िंदगीअ में हिकु दफ़ो, सो बि वॾेरनि ते, पैसे वारनि ते। निमाज़ त रोज़ानो 7 सालनि खां वठी शुरू थी थिए त मरां घड़ी ते माफ़ कर। बीह नथा सघो त वेही पढ़ो, वेही नथा सघो त सुम्ही पढ़ो, इशारनि सां पढ़ो। जेसि ताईं होश अथव तेसि ताईं निमाज़ जी माफ़ी न आहे। बाक़ी बेहोश थी वियो त पोइ मयार ॾुखी आहे निमाज़। फजर जी निमाज़ पढ़ी बसि था कयूं, थोरो कमकार कयूं था त वरी ज़ोर जी आज़ान, ज़ोर जी निमाज़ पढ़ी मस वेहूं था, थोरो आराम था कयूं मंझंदि जो, त वरी असर जी आज़ान, असर जी निमाज़ पढ़ी चांहि जो कोप पी बसि था कयूं त वरी मग़रिब जी आज़ान, मग़रिब जी निमाज़ पढ़ी रुगो मानी खाई वेहूं था त वरी इशा जी आज़ान। भला इशा जी निमाज़ पढ़ी सुम्ही पऊं, जान छुटी वञे न, वरी सुबुह जो उथ वरी साॻियो न सघे हिसाब। बाबा ॾुखी आहे निमाज़। इल्ला अलल ख़ाशिईन, रब फरमायो जन खे मुंहिंजो ख़ौफ़ आहे, जन खे मुंहिंजो डिॼ आहे, उन्हनि जे लाइ निमाज़ ॾाढी आसान। अल्लाह जो जन खे ख़ौफ़ हूंदो, जेसि ताईं निमाज़ न पढ़ंदा तेसि ताईं उन्हनि खे सुकून न मिलंदो। कॾहिं कॾहिं निंड अची विया आहिनि, निमाज़ न पढ़ियूं त पिया निंड में बि फत कंदा, शायदि निमाज़ न पढ़ी आहे, वरी जीअं जाॻंदा त जल्दी निमाज़। सो दुआ कयूं अल्लाह वहीं असांखे पंहिंजो ख़ौफ़ नसीब फरमाए। तंहिंजे करे शाह साहब फरमायो कत बि कंब बि, अॻियां तोरींदड़ तिखा। निमाज़ बि पढ़ पर पोइ बि डिॼ हुजे त शल क़बूल पवे। रोज़ा रखो पर पोइ बि डिॼो पिया त शल क़बूल पवनि। हज कयो, उमरा कयो, ज़कातूं ख़ैरातूं ॾियो, पर पोइ बि डिॼो पिया त शल क़बूल पवनि। न क़बूल करे त केरु हुन खां पुछा आहे। वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून, रब फरमा मरो त मुस्लमान थी मरो। ईअं कोन फरमाई त मौलवी थी मरो, ईअं कोन फरमाई त पीर थी मरो, ईअं कोन फरमाई त सरदार ऐं ख़ान थी मरो, ईअं कोन फरमाई त हाजी ऐं ज़काती थी मरो। फरमाई मरो त मुस्लमान थी करे मरो, माना मुस्लमान थियणु एॾो ॾुखियो आहे न। असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा, मौलवी थियणु सवलो, हाफ़िज़ थियणु सवलो, कारी थियणु सवलो, पीर थियणु सवलो, सरदार ऐं ख़ान थियणु सवलो, पर मुस्लमान थियणु ॾुखियो। खोड़ मौलवी आहिनि पर मुस्लमान कोन्हनि। स्टेज ते वेहंदा, अहिड़ियूं शिरक ऐं बिदअत जूं ॻाल्हियूं कंदा जो रब पनाह। खोड़ पीर आहिनि पर मुस्लमान कोन्हनि, आहिनि पीर पर मुस्लमान कोन्हनि। मुरीदनि खे चवंदा अलाह वटि का शइ कान अथव, सभु कुझु बाबे वटि अथव। अलाह रिटायर थी वियो, जेकॾहिं का शइ अथसि तॾहिं बि ॾींदो, तॾहिं जॾहिं बाबो साईं चवेसि। चवंदा की न, आहिनि पीर पर मुस्लमान कोन्हनि।
को सरदार खान पर मुसलमान को असांजा हज़रत से लाहौरी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा नवाब शाह में तकरीब पिया कनि तो नवाब शाह वारो दुआ कयो अल्लाह मौलविन के मुसलमान करे। असांजा हज़रत से अब्दुल अज़ीज़ बांडवी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा असां मौलवी थियासीं, मुबल्लिग थियासीं, मुदरिस थियासीं, पर मुसलमान तॾहिं थियासीं जॾहिं हज़रत साईं हमादुल्लाह आले जी वटि पहुतासीं। तॾहिं वञी रब जी ख़बर पई त रब छा आहे। अल्लाह वारनि सां तालुक ज़रूरी आहे। अॼु वाइदो कयो त सालियनि जी सोबत में गुज़ारींदासीं। अल्लाह वारनि सां तालुक हूंदो नी त पोइ गुनाह ॾिसण में ईंदो। जीअं तव्हां ॾिसो पिया हिकिड़ो कासाई कुतो थो कोए, कुते जी खल लाथई तव्हां ॾिठो, उनजो गोश्त कपे तईअ में विधई, कढ़ाई करे तव्हांजे आॾो रखियईं, तव्हां खाईंदव? तव्हां ॾिसो पिया त कुतो आहे। त जॾहिं रब सां तालुक थी वियो नी त पोइ गुनाह जी नहूसत ईअं ॾिसण में ईंदी। केॾो बि ज़ाहिर में गुनाह लज़ीज़ हुजे पर तव्हांखे हुनजी नहूसत ॾिसण में ईंदी त हीउ ख़राबु गुनाह, इन जो नतीजो ख़राबु निकिरो। हिकिड़ो बुज़ुर्ग हो, हुनजो तालुक अल्लाह जी ज़ात सां थी वियो। बीठो आहे तॾहिं बि अल्लाह, वेठो आहे तॾहिं बि अल्लाह, घर में तॾहिं बि अल्लाह, उताक में तॾहिं बि अल्लाह, सुतो पियो आहे तॾहिं बि अल्लाह जो नालो पियो थो वठे। हिन पंहिंजे ज़ुबान खे हेरे छॾियो। ऐं यादि रखो मुसलमानो, जेकर तव्हां असां बि पंहिंजे हिन ज़ुबान खे अल्लाह जे नाले ते हेरींदासीं त इंशा अल्लाह मौत जे वक़्त में इहे ई लफ़्ज़ नसीब थींदा। पर जेकर ज़ुबान खे हेरियोसीं गारियुनि ते त मौत जे वक़्त में गारियूं पिया ॾींदासीं। जेकर ज़ुबान ते पैसो पैसो दुनिया दौलत त मौत जे वक़्त में पैसो पैसो पिया कंदासीं, कलमो नसीब कोन थींदो। ज़ुबान खे हेरियोसीं राग ते मौसीक़ी ते त मौत जे वक़्त में चपचूं पिया वॼाईंदासीं। खोगा मरीज़ को डॉक्टर आहे, हुन किताब लिखियो आहे, हुनजे साम्हूं जेके मुआ सवन जे तइदाद में अस्पताल में मुंहिंजे साम्हूं मुआ, पर सवन मां हिक जे ज़ुबान ते कलमो अचे पियो, न त कलमो नसीब न पियो थिए। के मौत जे वक़्त में गारियूं पिया ॾियनि, के मौत जे वक़्त में चपटियूं पिया वॼाइनि। उन डॉक्टर लिखियो आहे हिकिड़ो हमरा मरे पियो त मौत जे वक़्त में चए पियो वठ जावा वठ। पोइ पुछा कईसीं त हीउ छा आहे? पोइ चऊं त कुकड़नि जी मेल कराई, कुकड़ जो विढ़ंदा आहिनि, पोइ चवंदो वठ जावा वठ। मौत जे वक़्त में ईअं बि कंदरा में हाणे हिकिड़ो मुअज़्ज़िन हुयो, सॼी ज़िंदगी आज़ान चई, पछाड़ी में वीचारो बेहोश थी वियो, होश कोन हुजेसि। पुट मथूं बीठा हुजनि सां अखूं न जी बंदि हुजे, पुटनि खे चई मूंखे लोड खोले ॾियो त मां आज़ान चवां। सभु चयो सुभान अल्लाह। बेहोशीअ में सो पुटनि चयसि बाबा लाउड खुलियल आहे, आज़ान चओ। हुन आज़ान शुरू कई, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चयो, कलमो चई त कलमो पूरो न करे सघियो, दम परवाज़ अल्लाह खे प्यारो थी वियो। तव्हां तजुर्बो कयो, दुरूद पढ़ंदव त मौत जे वक़्त में ज़ुबान ते दुरूद जारी थी वेंदो। कुरान मजीद जी तिलावत ज़ुबान ते हूंदी त मौत जे वक़्त में कुरान मजीद पिया पढ़ंदव।
असांजो हज़रत सरकारी अमीरुद्दीन मलक घोटकी वारा सॼी ज़िंदगी शागिर्दनि खे क़ुरान पढ़ायूं। फालिज जो सख़्तु उन ते हमिलो थी वियो, बेहोश थी विया, ॻाल्हाए कोन पिया सघनि। पर पछाड़ी में पुटनि चयसि बाबा क़ुरान ॿुधा, फलांगी सूरत क़ुरान मजीद जी सूरत यासीन जो शुरू कई त सॼी सूरत यासीन पढ़ी वियो। वरी पुटु पियो चए बाबा मुंहिंजो दौर ॿुधो। पुट जो वरी तिलावत पियो करे, थोड़ी ग़लती कई त बेहोशी जी हालत में पंहिंजे पुट खे ग़लती ॾिसई त ग़लति थो पढ़े। इन हालत में उन्हनि जो मौत। ओ हिकिड़ो अमरा हो ॻाल्हि पियो करे, चए मां बैतुल्ला जो तवाफ़ पियो कयां। तवाफ़ कंदे कंदे हिकिड़े पाकिस्तानी ते नज़र पई जेको बैतुल्ला जे साम्हूं दुआ पियो घुरे, गाजी साईं सगाई कजां बैतुल्ला जे साम्हूं। मां चयोमांसि अड़े ज़ालिम, ही बैतुल्ला अल्लाह जो घर जिथे 24 कलाक रब जी रहमत पुकारे थी, उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखे सॼो तमाजी सां जवाब ॾियो। अरबन ज़गोरन बैतुल्ला जे गिलाफ ते आयत लिखाई छॾी। वरी बे पासे ना बैतुल्ला जे गिलाफ ते आयत लिखी पई आहे, कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। कुल माना चओ। अम्मा पंहिंजे बच्चे खे चवंदी आहे पुट चओ, उस्ताद पंहिंजे शागिर्द खे चवंदो आहे पुट चओ, मुर्शिद पंहिंजे मुरीद खे चवंदो आहे पुट चओ। पर हिते अल्लाह पंहिंजे सोने नबी खे थो चवे सोना चओ। असांजे नबी ऐं ॿियनि नबियनि में फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला सभिनी नबियनि ऐं रसूलनि खे चयो, ओ मुंहिंजा नबी, ओ मुंहिंजा रसूल, तव्हां पंहिंजी क़ौम खे दीन जी दावत ॾियो, तौहीद ऐं रिसालत जी दावत ॾियो। पर ज़ुबान बि तव्हांजी त लफ़्ज़ बि तव्हांजा, ज़ुबान बि तव्हांजी त लफ़्ज़ बि तव्हांजा। पर जॾहिं असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नंबर आयो, रब पंहिंजे महबूब खे फरमायो, मुंहिंजा महबूब तूं पूरी दुनिया जी इंसानियत खे दीन जी दावत ॾे, तौहीद ऐं रिसालत जो पैगाम पहुचा। पर ज़ुबान तुंहिंजी हूंदी, लफ़्ज़ मां अल्लाह जा हूंदा। अल्लाह से फरमायो, मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे रिसालत जी दावत ॾे। या अल्लाह मां कीअं दावत ॾियां, मां त पढ़ियल ई कोन आहियां, मुझे तो दुनिया में कोई उस्ताद कोने। अल्लाह से फरमायो, कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीया। कुल माना कुल या अय्युहन्नास, ओ मुंहिंजा महबूब तूं चओ त अल्लाह तो चवे त इंसानो मां मोहम्मद तव्हां सभिनी जे रसूल थी आयो आहियां। ज़ुबान नबी सिंह जी, लफ़्ज़ अल्लाह। अल्लाह से फरमा, मुंहिंजा महबूब मां रब जो तारुफ़ करा सॼी दुनिया जी इंसानियत खे, मुंहिंजी हक़ीक़त इन्हनि खे सम्झा। या अल्लाह मां कीअं सम्झायां, कीअं तुंहिंजो तारुफ़ करायां, मां त पढ़ियल ई कोन आहियां। अल्लाह से फरमायो, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। इते भी चाचे कुल, कुल माना कुल हुवल्लाहु अहद, ओ मुंहिंजा महबूब तूं चओ त अल्लाह तो चए त मां अल्लाह अकेलो आहियां। अल्लाह अकेलो, अहद माना अकेलो। वक़ाल अल्लाह ला तत्तखिज़ू इलाहैन इस्नैन। अल्लाह तो चए त ॿ इलाह न वठो। अल्लाह तो चए त ॿ इलाह। मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह
कंडियारे में तकरीर पिया कन पोइ इहा आयत पढ़ियो वक़ाल अल्लाह ला तत्तखिज़ू इलाहैन इस्नैन अल्लाह तो चवे ॿ इलाह न वठो जलसे में हिकिड़ो ॿार वेठो हुनखे पंहिंजे भरिसां जे बीह चई अल्लाह तो चए त ॿ इलाह न वठो ही त हिकिड़ो आहे पोइ हिनखे अलाह खे वठूं सवाल सम्झो था की न अल्लाह तो चए त ॿ इलाह न वठो पोइ पंहिंजे भरिसां ॿार जो बीहारी चई बाबा ही त हिकु आहे भला हिनखे अलाह करे वठूं ही त हिकु आहे सवाल आहे की न कोन्हे मौलाना चांडे साहब फरमायो अल्लाह अहद अहद हुनखे चइबो आहे जेको कंहिंजे कतार में बि न हुजे अहद छाखे चइबो जेको कंहिंजे कतार में बि न हुजे ही ॿारनि जी कतार में बीहंदो जवाननि जे कतार में बीहंदो पोड़नि जे कतार में बीहंदो मौलवियुनि जे कतार में बीहंदो पीरनि जे कतार में बीहंदो सैयदनि जे कतार में बीहंदो ताबईन जे कतार में बीहंदो साहबिन जे कतार में बीहंदो नबियनि जे कतार में बीहंदो कुल हुवल्लाहु अहद मुंहिंजा महबूब तूं चओ त अल्लाह अकेलो आहे कंहिंजे कतार में बि न आहे अकेलो आहे लम यलिद वलम यूलद रब खे न पुट न धी रब खे न अबो न अम्मा वलम यकुल लहू कुफुवन अहद रब जे बराबर कोई कोन्हे हू अकेलो आहे त कुल माना चओ उते बैतुल्लाह जी गिलाफत आयत लिखी पई आहे त अल्लाह जे रहमत खां ना उमेद न थियो ए मुंहिंजा ॿानो तव्हांजी पूरी ज़िंदगी जा गुनाह झिरकी जे चुंब जेतिरा मुंहिंजी रहमत समुंड जेतिरी जंगे न त हुन किनारो ये बैतुल्लाह जी गिलाफत आयतूं लिखियूं पयूं आहिनि तॾहिं बि हिन पाकिस्तानी जे ज़ुबान ते धुम लॻी पई आहे गाजी साईं सगाई कजां छो त हिन ज़ालिम जी ज़ुबान हिते हिरियल हुई गाजी साईं ते तव्हांजे के उते बैतुल्लाह जे साम्हूं बि अलाह खे न पियो सॾे उते बि चइबो गाजी साईं सगाई ही जेके वीचारा असांजा या अली मदद चवंदा आहिनि या रसूल अल्लाह मदद चवंदा आहिनि या गौसे आज़म दस्तगीर चवंदा आहिनि इहो उते जॾहिं मके मदीने वेंदा आहिनि उते बि अल्लाह खे कोन सॾींदा आहिनि उते बि चवंदा आहिनि दस्तगीर तोखे पारत छो त जेका शइ ज़ुबान ते हूंदी अल्लाह जो नालो उते बि न ईंदो अथनि या अली मदद तूं मदद कर बैतुल्लाह जो तवाफ़ थो करे उतो तो फोन करे त साईं कंबर वारे ॾे वञ चइजे तव्हांजी दुआ मूंखे हिते पहुचायो साईं कंबर वारे खे चओ त मुंहिंजी मदद करे बीठो आहे बैतुल्लाह जे साम्हूं मदद वरी थो मिले जिथे ज़ुबान हिरियल हूंदी वअन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदऊ मअल्लाहि अहदा रब फरमायो मस्जिदूं अल्लाह जा घर अथव तंहिंजे करे अल्लाह जे घर में अल्लाह खे ई सॼो मां हिकिड़ी मस्जिद में वियुसि त आॾो सॼी सिफ़ में या अल्लाह मदद या अली मदद या रसूल अल्लाह मदद या हसन मदद या हुसैन मदद या फातिमा मदद या गौसे दस्तगीर आज़म मदद अॻी सिफ़ में मस्जिद में हालांकि रब कुरान में फरमायो वअन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदऊ मअल्लाहि अहदा मस्जिदूं अल्लाह जा घर अथव अल्लाह जे घर में अल्लाह खे सॼो बाबा घर हुजे उताक हुजे खोसे जी हमादुल्लाह खोसे जी हुजे उताक मेहमान हुजे हमादुल्लाह जो वरी फोन करे लाशारीअ ॾे त मूंखे मानी तूं खारा चाहे मूंखे तूं प्यार मां तव्हां खां पुछां थो हमादुल्लाह खे कावड़ ईंदी की न साईं मुंहिंजो घर मुंहिंजी औताक मूं वटि कहिड़ी शइ जी कमी आहे
जो मुंहिंजी औताक में मुंहिंजे घर में वरी ॿिए खे था चओ त चाहे तूं प्यार मानी तूं खारा। हम्मदुल्ला खे एॾी गैरत आहे जो पंहिंजे महिमान ते कावड़ पियो करे त मुंहिंजी औताक में ॿिए खे छो थो चवीं त चाहे प्यार, ॿिए खे छो थो चवीं त मानी खारा। त रब त तव्हां असां सभिनी खां वधीक गैरतमंद आहे जेको मुस्लमान मस्जिद में अची करे अल्लाह जे घर में अची करे रब खे न सॾींदो आहे। मस्जिद में चवंदो आहे या अली मदद, मस्जिद में चवंदो आहे या रसूल अल्लाह मदद, मस्जिद में चवंदो आहे या गौसे आज़म दस्तगीर मदद, मस्जिद में चवंदो आहे हक़ मौजूद। रब फरमाईंदो आहे तो जहिड़ो बेहया इंसान ज़मीन ते कोन्हे को। अगर ज़ालिम मुंहिंजे घर में कहिड़ी शइ जी मूं वटि कमी आहे जेका मूं वटि कान्हे का जो मूंखे छॾे करे मुंहिंजे बानल खां पियो घुरे। तूं घर में वेठो हुजी, तुंहिंजी घरवारी तुंहिंजे साम्हूं वेठी हुजे ऐं तूं घरवारी खे छॾे करे वरी भाॼाईअ खे चईं त पाणी तूं प्यार, भाॼाईअ खे चईं त मानी तूं खणी आ। इन घरवारी खे कावड़ ईंदी की न? उते जो उते चवंदी त ही कारो आ, मुखों नथो घुरे, भाॼाईअ खां थो घुरे। कारनि जो इल्ज़ाम हणंदी आहे भाॼाई। घरवारी चवंदी तोखे लॼ न आहे, तोखे शर्म न आहे। मां तुंहिंजी घरवारी तुंहिंजे घर जी मालकियाणी, मां तुंहिंजी ख़िदमत कयां। मूंखे चओ त लटा मां तोखे आणे ॾियां, मूंखे चओ पाणी मां तोखे ॾियां, मूंखे चओ मानी तोखे मां खारायां। मुंहिंजे हूंदे तूं ॿी माई खे छो थो चईं? औरत ज़ात खे एॾी गैरत आहे जो पंहिंजे मुड़ुस जी मोहब्बत में ॿी औरत खे बर्दाश्त नथी करे सघे। त रब फरमाए थो तोखे हया नथो अचे, तोखे गैरत नथी अचे जो मुंहिंजे घर में मां रब खे छॾे करे ॿियनि खे पियो सॾ करे। कहिड़ी शइ जी मूं वटि कमी आहे जेका मूं वटि न आहे? अल्लाह जो वास्तो अथव सॼो त हर जाइ ते रब खे मतां ईअं सम्झो त मस्जिद खां ॿाहिरि वरी ॿियनि खे सॾिबो, पर ख़ुसूसन मस्जिद में अचो त रब खे सॾिबो। नमाज जी पाबंदी कयो। बस ये मेराज जो महीनो आहे नी, नबी साईं खे रब मथे घुरायो अर्श अज़ीम ते। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर जबल ते आयो, रब खे चई रब अरनी, या अल्लाह मूंखे पंहिंजी ज़ियारत करा, या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा। उलमा लिखनि था उते जबल ते लफ़्ज़ लिखजी आया मूसा यतीम जो हक़ न खा। सब चो सुभान अल्लाह। यतीम जो हक़ न खा। या अल्लाह करो मां यतीम जो हक़ खाधो आहे। रब फरमायो मुंहिंजा मूसा नबी रूबरू मां रब सां मुलाक़ात करणु, रूबरू मां रब जी ज़ियारत, रूबरू मां रब सां हम कलामी, इहो मुंहिंजे यतीम मोहम्मद जो हक़ आहे। मुंहिंजे यतीम मोहम्मद जो हक़ तूं न खा। मौलाना चांडे साहब चयो मूसा खे अमर आयो, अॻिते न पेर पायो, हीअ जाइ पाक आहे, जल्दी जुतीअ खे लायो। चांडे साहब ॿुधो साईं ॿेर वारनि जो बि उस्ताद हो। मूसा खे अमर आयो, अॻिते न पेर पायो, हीअ जाइ पाक आहे, जल्दी जुतीअ खे लायो। पर नाले निशान अर्श खे, सब जो सुभान अल्लाह, नाले निशान अर्श खे कई इज्जत नसीब अरबी, वहवा खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। सरदार सब नबियल, सरदार सब नबियल, बेशक अजीब अरबी, वहवा खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब फरमायो मुंहिंजा महबूब तूं जुती लाहे न, तूं जुती समेत आ। वो मूसा हो तू मोहम्मद आ,
वो कलीमुल्लाह हो तू हबीबुल्लाह, कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है, अर्श अल्लाह और है। मुझा महबूब तू जुती समेता, जे तुझे जुती जे सदके मां खुदा जे अर्श के भी इज्जत मिले। इन जे करे मुझे बुजुर्गन जो अकादरी ने उलमा जो बंजो अकीदो ईमान आ त नबी से जे जुती मुबारक जे तरे मुबारक के जेका मिट्टी थी लगे, उन मिट्टी जो मकाम अल्लाह वट अर्श को भी मथे दव। असांजो अकीदो आहे हिन वक्त साईं जन जंहिं जाइ ते आरामी हन, जंहिंखे गुंबद खज़रा थो चइजे, इन गुंबद खज़रा जो मकाम रब वट बैतुल्लाह को भी मथे अथव, अर्श अज़ीम को भी मथे अथव। छो त मकान जी इज्जत हूंदी आहे मकीन जे करे। अल्लाह ताला त ला मकान ला महदूद आहे। इन जाइ के जेका इज्जत मिली आहे उहा मोहम्मद मुस्तफ़ा जे करे इज्जत मिली आहे। केरु तारा फोटारे निहारे न, दलील आज़ान। नबी साईं जॾहिं मक्को फतह कयो, पाण फरमायो आई न बिलाल, किथे आहे बिलाल? जी आमिना जा लाल। नबी साईं फरमायो अॼु बैतुल्लाह जे छित ते चढ़ी करे आज़ान ॾे। बिलाल जुती लाहे पियो। नबी साईं फरमायो जुती समेत बैतुल्लाह जे छित ते आज़ान ॾे, ता त क़यामत ताईं दुनिया खे पतो पवे त मोहम्मद मुस्तफ़ा जे गुलाम कारे बिलाल जी रब वटि केॾी इज़त आहे। नबी साईं जॾहिं मके खां हिजरत पिया कनि, मदीने पिया वञनि, बैतुल्लाह जे साम्हूं बीठा। नबी साईं फरमायो बैतुल्लाह अल्लाह वटि तुंहिंजो वॾो मक़ाम अथई, अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज़त ऐं मर्तबो अथई, पर मुस्लमान मोमिन जी इज़त तोखां अल्लाह वटि वधीक आहे। अल्लाह ताला ला मकान आहे। मतां तव्हां सम्झो त रब हिते आहे हुते ला मकान ला महदूद आहे। नबी साईं जो हुते पहुता, रब फरमायो के वरी एतिराज़ कंदा आहिनि त नबी साईं खे मेराज कोन थियो। जिस्मानी मेराज कोन हो, रूहानी मेराज हो, ख्वाब में थियो। ख्वाब जी ॻाल्हि हुई। ख्वाब जी ॻाल्हि हुजे हा त पोइ अबू जहल छो इनकार करे? ख्वाब में रब खे ॾिसणु इहा का वॾी ॻाल्हि आहे। ख्वाब में त खोड़ बुज़ुर्ग अलाह वारा उहे उन्हनि बि रब खे ॾिठो आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा बि ख्वाब में रब खे ॾिठो। कमाल तॾहिं आहे जो हिन जिस्म समेत वञी मथे पहुचे। ऐं अब्द छा के चइबो? सुभान अल्लज़ी असरा बिअब्दी, पाक रब जी ज़ात जंहिं पंहिंजे बाने हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा के सॼी काइनात जो सैर करायो। अब्द चइबो ई न खे आहे रूह माल जसद, माना रूह भी हुजे जिस्म भी हुजे। अल्लाह से फरमा मुझा महबूब मुझी तारीफ कर। नबी से फरमायो अल्लाहुम्मा ला उहसी सनान अलैक अंत कमा असनईत अला नफ्सिक। या अल्लाह मूंखे कड़ी ताक़त है जो मां तुझी तारीफ करे सघां। मां महदूद तुझी ज़ात ला महदूद, मां आबिद तू महबूद, मां मखलूक तू खालिक, मां मोहताज तुझी ज़ात बेनियाज। मूंखे कड़ी ताक़त है जो मां तुझी तारीफ करे सघां। अंत कमा असनईत अला नफ्सिक, ए मुंहिंजा अल्लाह तुझी तारीफ उहा आहे जेका तू पाण पंहिंजी तारीफ कई आहे। नबी से अल्लाह से फरमायो सोना बस तो मुझी तारीफ करे छॾ। अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा महबूब तो ते मां रब जा सलाम, मुंहिंजो रहमतूं मुंहिंजो बरकतूं तुंहिंजे मथां हुजनि। वेहो बाबा बस दुआ था घुरो, पछाड़ीअ में रोज़ो न बञो। हितो माण्हू रावंड वेंदा आहिनि, 3 ॾींहं इंतज़ार कंदा आहिनि दुआ जे लाइ। तव्हां वरी दुआ जे वक़्त में उथो था, एॾो निभाग। जलसन जो मक़सद ही दुआ आहे या न? दुआ खां अॻु में त न उथो न। बस जल्दी दुआ था घुरो, वेही रहो। अदा मौलवी साहब वेह, मलाखड़े में बीहबो आहे, जलसे में वेहबो।
अंत कमा असनईत अला नफ्सिक, नबी से फरमाया अल्लाह तुझी तारीफ़ उहा आहे जेका तू पाण पंहिंजी तारीफ़ कई आहे। रब फ़रिश्तनि खे फरमायो फ़रिश्तो इएं मां रब जी तारीफ़ थींदी आहे जीअं मोहम्मद मुस्तफ़ा कई आहे। तव्हां पिया चओ नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक, फ़रिश्ता पिया चवनि या अल्लाह असां तुंहिंजी तारीफ़ कंदासीं, असां तुंहिंजो हम्द बयान कंदासीं, असां तुंहिंजी तस्बीह बयान कंदासीं। रब फरमायो तव्हांखे कहिड़ी ताक़त आहे जो मुंहिंजी तारीफ़ करे सघो? मुंहिंजी तारीफ़ इहा आहे जेका मोहम्मद कई आहे, तुंहिंजी तारीफ़ उहा आहे जेका तूं पाण पंहिंजी तारीफ़ कई आहे। मखलूक खे कहिड़ी ताक़त आहे जो ख़ालिक जी केरु तारीफ़ करे सघे? अल्लाह से फरमायो सोना तो ते सलाम, तो ते रहमतूं, तो ते बरकतूं। तो नबी से के यकदम उते पंहिंजी उम्मत याद अची वई। नबी से फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। या अल्लाह यो तुझे रहमत ऐं बरकत वारो सलाम अकेले मां मोहम्मद ते न हुजे, बल्कि क़यामत ते मुंहिंजे गुनहगार उम्मत ते भी तुंहिंजो सलाम, तुंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं। उते भी नबी से के उम्मत याद, न त असांखे उहिदो मिलंदो आहे त पोइ पंहिंजा विसरी वेंदा। को वज़ीर थियो, को नाज़िम थियो, को चेयरमैन थियो, त पोइ पंहिंजनि ते अखी कान ॿुॾंदी आहे, पंहिंजा विसरी वेंदा आहिनि। आहे या न? हाणे त मोबाइल में हिकिड़ो कुराड़ो पीउ हुयो, रोए पियो, चए पियो अल्लाह जो वास्तो त पंहिंजे पुटनि खे अंग्रेज़ी न पढ़ायो। चई मां ज़मीन विकिणी करे पंहिंजे पुट खे स्कूलनि में पढ़ायो, जज बनायो मांसि। अॼु मां ऑफिस में जो वियासि त पंहिंजे मुलाज़िमनि खे चई त इहो मुंहिंजो नौकर आहे, ॿाहिरि कढोसि। मोबाइल में तव्हां ॾिसो, पीउ पियो रोई करे चयो अल्लाह जो वास्तो अथव इहे पैसा ग़रीबनि खे ॾियो, अंग्रेज़ी तालीम ते ख़र्च न कयो, पुटनि खे ऑफिसर बनाईंदव, सुभाणे जनमल ऑफिसर थींदा। नौकर खे चई त हिनखे कुराड़े खे कढियो, मुंहिंजो मुलाज़िम आहे, नौकर आहे, हेॾे न अचे। ईअं थींदो आहे, तव्हां तजुर्बो कयो। पुटु डॉक्टर थींदो, प्रोफेसर थींदो, इंजीनियर थींदो, घर में वेंदो त पोइ मां उथी पवंदा, पुटु हेॾो मथनि न वेह, छा खाईंदे, मानी खाईंदे, पाणी पीअंदे, आहे या न? पीउ मां पिया ॾकंदा त साहब आयो आहे, मथां नाराज़ न थिए। पर पुटु आलिम हूंदो, हाफ़िज़ हूंदो, घर में जो ईंदो त ही पियो ॾकंदो त मथां बेद बि नथी पए, पोइ मां नाराज़ न थी पवां। आहे या न? हुन तालीम हिन तालीम में फ़र्क़ु आहे या न? ज़ाहिर ज़रूर फ़र्क़ु आहे। ॾाढा बि पुटु न ॻाल्हाईंदो, मथां बेद बि नथी पए, अबो मां नाराज़ न थी पवनि। पेरनि ॾों वेहंदो, साहब या ऑफिसर हूंदा त अबो अम्मा पिया ॾकंदा त मथां साहब नाराज़ न थी पए। अॼु वाइदो कयो त बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं, जेकॾहिं चाहियो था दुनिया आख़िरत में इज़त थिए त पोइ बच्चनि खे क़ुर जी तालीम। हिन वक़्तु जहिड़ो स्कूल ऐं मदरसे जो, स्कूल ऐं मदरसे जो अंग्रेज़ जनमल बरे सगीर में आयो हिते ऐं क़ाबिज़ थियो हिन बरे सगीर ते, त 50 साल ताईं मुस्लमाननि ते कंट्रोल न पियो करे सघे। को बि मुस्लमान अंग्रेज़ जी हुकूमत मञण जे लाइ तयारु न हुयो। 50 साल खां बाद लॉर्ड मैकालो आयो, अंग्रेज़ लॉर्ड मैकालो बरतानिया जो, उन बरे सगीर जा दौरा कया, इजलास, मीटिंगूं, वॾनि वॾनि नवाबनि, ख़ाननि, पढ़ियल लिखियलनि सां मिलियो। पोइ हुन चयो त जेसि ताईं क़ुर जी तालीम हिननि मुस्लमाननि वटि हूंदी, आसमानी तालीम हिननि वटि हूंदी, इहा असांजी हुकूमत न मञी। तंहिंजे करे हिननि खे क़ुर जी तालीम खां महरूम कयो। पोइ हुन बरतानिया जे अंग्रेज़ लॉर्ड मैकाले स्कूल जो बुनियादु रखो ऐं हुन ऐलान कयो त जेको हिन स्कूल में पढ़ंदो उहो रंग ऐं नसुल जे लिहाज़ सां हिंदुस्तानी हूंदो, पर ज़हन ऐं सोच जे लिहाज़ सां इंग्लिस्तानी हूंदो। त मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि दारुल उलूम देवबंद जो बुनियादु हिकिड़े ॾाढ़ू जे वण जे हेठां रखी करे फरमायो, ओ हिंदुस्तान जा मुस्लमानो, जेको हिन मदरसे में पढ़ंदो उहो रंग ऐं नसुल जे लिहाज़ सां हिंदुस्तानी हूंदो, पर ज़हन ऐं सोच हुनजी अरबुस्तानी हूंदी। उन वक़्त खां वठी टकर हले थो
असांजा जेके वॾा माण्हू हुया, ज़मींदार, वॾा ताजर, ऑफिसर, पैसे वारा, नवाब, सरदार, उहे सभु असां खां खसिजी विया। हिन क़ुरान वारी तालीम खां हलिया विया, पोइ होॾे स्कूलनि ऐं कॉलेजनि में हलिया। मौलाना गुल नसीब ॻाल्हि पियो करे त सेनेट में इजलास थींदो, पोइ केॾी महिल मां तिलावत कंदोसि, केॾी महिल ॿियो मौलवी हो सरज, उहो हिकिड़े दफ़े असां ॿई ॼणा न हुयासीं। हाणे सेनेट जो इजलास हले पियो, तिलावत केरु करे? पोइ हिन अब्दुर्रहमान मलक खे चयो, रहमान मलक जेको वज़ीर दाख़िला हो, इहो सेनेटर हो, चयोसि तूं तिलावत कर, भला इजलास जी शुरूआत कयो। 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़े, कुल अल्लाह न आयुसि। वरी एतिज़ाज़ खे चयो, ज़रदारी जी हुकूमत हुई, एतिज़ाज़ जेको इहो कानूनदान वकील आहे, सदाईं बकवास कंदो आहे उलमा ते, चयोसि भला तूं तिलावत कर, उहो बि तिलावत न करे सघे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंखे कुल अल्लाह बि न अचे, इहे मदरसनि जा सॼण थींदा? इहे त मदरसनि जा वॾे में वॾा दुश्मन आहिनि। इहे सेक्युलर पार्टियूं, लिबरल पार्टियूं, भली पीपी हुजे, नून लीग हुजे, इमरान न्याज़ीअ जी हुकूमत हुजे, इहे सभु मदरसनि जा मुखालिफ़ आहिनि। हू सम्झनि था त क़ुरान जी तालीम, आसमानी तालीम मुस्लमाननि वटि हूंदी त अंग्रेज़ जी कॾहिं बि ग़ुलामी न कंदी। तंहिंजे करे अॼु वाइदो कयो त मदरसा बि वधीक ठाहींदासीं, पर हर मस्जिद खे मदरसो बनाईंदासीं। कोई इरादो आहे न? हर मस्जिद खे मदरसो बनायो, हर मस्जिद में दरसे क़ुरान शुरू कयो, हर मस्जिद में दरसे हदीस शुरू कयो, हर मस्जिद में मसाइल जो दर्स हुजे, फ़िक़्ह जो दर्स हुजे, फ़ज़ाइल आमाल जो दर्स हुजे। छो त वॾेरनि जा पुट मदरसे में कोन ईंदा, डॉक्टरनि ऐं प्रोफेसरनि जा पुट मदरसे में कोन ईंदा, नवाबनि ऐं सरदारनि जा पुट मदरसे में कोन ईंदा, पर मस्जिद में ईंदा। ऐं इंशाअल्लाह मस्जिद में क़ुरान सां हिननि जो तालुक़ थी पवंदो त इहे कॾहिं बि तव्हां खां परे न वेंदा। आहे या न? क़ुरान पढ़ंदा, हदीस पढ़ंदा, आसमानी तालीम सां हिननि जो तालुक़ थी पवंदो, अंग्रेज़ जे ग़ुलामी खां बेज़ार थींदा। बाक़ी इहा तालीम न हूंदनि, अंग्रेज़ जी ग़ुलामी खे न छॾींदा। ऐं हिन वक़्तु कुफ्र ऐं इस्लाम जी सर्द जंग हले थी। हीअ सर्द जंग ख़तरनाक जंग आहे। मदरसे स्कूल जी जेका जंग आहे, कुफ्र ग़ालिब आहे। मां तव्हां खां पुछां थो, स्कूल में, हाई स्कूल में घणा शागिर्द आहिनि? घटि में घटि 2000, 2500। मदरसे में 50 तालिब, सो बि ग़रीब मिसकीननि जा बच्चा। सभु अमीरनि जा पुट, डॉक्टरनि, प्रोफेसरनि जा पुट त होॾे आहिनि, पुट बि होॾां, न्याणियूं बि होॾां। इहे कीअं चाहींदा? हिननि क़ुरान वारनि खे न चाहींदा। असांजो साईं मोहम्मद कासिम साहिबु कंडियारे जो पुराणो आलिम आहे, चए पियो त हीउ जेको अरबी टीचर तव्हांजे मदरसे मां पढ़ी करे अरबी टीचर थियो आहे, इहो बि तव्हांखे वोट न ॾींदो मौलवियुनि खे। छो त चवंदो त मौलवियुनि खे वोट ॾींदुसि त मौलवी मूंखां सॼी पूरे नमूने सां ड्यूटी कराईंदा। इहो जेको सरकारी मस्जिद में पेशमाम आहे, इहो बि मौलवियुनि खे नथो चाहे। जेको सरकार जी पघार खणंदो, इहो कीअं मौलवियुनि खे चाहींदो? उलमा खे उहे चाहींदा जंहिंजो क़ुरान हदीस सां तालुक़ हूंदो। सो हर मस्जिद में क़ुरान जो दर्स शुरू कंदो नी, फ़ज़ाइल आमाल जो बि दर्स हुजे, हदीस जो बि दर्स हुजे। 10 सालनि ताईं तव्हां ॻोठ में हर मस्जिद में महिनत कयो, इंशाअल्लाह ही सभु जमायतूं तव्हांजा थी वेंदा, तव्हां खां परे न वेंदा। क़ुरान हिननि खे मजबूर कंदो। असांजा मौलवी के जेके वॾा मौलवी साईं झुंड ॿधी था ॾियनि, मौलाना फज़ल रहमान वांगुरु पीर थी करे तव्हां हुजरे जे कमरे मां, महिराब मां अची वरी निमाज़ पढ़ाए, वरी जमायत खे मुंहुं बि न ॾेखारींदा, वरी ईअं झुंड ॿधी वरी हलिया। ईअं जो तव्हां जमायत जो हशर कंदव त पोइ इहा जमायत तव्हांखे कीअं चाहे? सही थो चवां या ग़लति? त आलिम खे घुर्जे, पेशमाम खे त वेही रहे मस्जिद, दर्स ॾे। हिकिड़ो जमायती हुजे तॾहिं बि दर्स ॾियो, लाउड खोले करे दर्स ॾियो। छो त ॻोठ में सभु अदियूं भेनरूं तव्हांजो क़ुरान मजीद ॿुधनि। मां रमज़ान में दर्स ॾींदो आहियां, उते मिठाणी में ख़तमु पढ़ाईंदो। शुरूआत में लाउड में दर्स ॾींदो हुउसि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, उते मिठाणी में जेके बाला हूंदा हुआ, भंगी बुहारी ॾींदा हुआ मायूं मर्द, मां जो दर्स शुरू कयां त बुहारा उछलाए अदब में बीह। भरिसां हिकिड़ो बिदती हो निभागो, उन वरी राति जो तरावी लाउड में शुरू कई।
असां चयोसीं बाबा लाउड में तरावी न पढ़ तकरार थो थी पवे मस्जिद भरिसां आहे हाफ़िज़ भुलिजी था पवनि ऐं लाउड में क़ुर मजीद पढ़ंदो तरावी में खोड़ वीचारा मरीज़ आहिनि के किथे के सिगरेट पिया था पियनि के कचहरी था कनि क़ुर जी बेअदबी थी पवंदी त उन ज़ालिम बिदअती चयो त दर्स बंदि कयो लाउड में दर्स बंदि कयो त मां बि तरावी लाउड में न पढ़ आख़िर वो दर्स बंदि करायो वो दर्स लाउड में बंदि करायूं उहे बाला जेके भंगी आहे उन्हनि ते लानतूं पिया कनि त बेहयाओ तव्हां त मुस्लमान हो असां बाला गैर मुस्लिम केॾो मिठड़ो क़ुर जो आवाज़ ईंदो हो माना सां दीन जूं ॻाल्हियूं जोगी साहिब कंदो हो तव्हां ज़ालिम हो क़ुर जो दर्स बंदि करे छॾियो तव्हां मुस्लमान हो ऐं इहा हुकूमत ख़ुदि चाहे थी चवे थी त लाउड में वाइज़ न थिए मस्जिद में बि जुमे जे ॾींहुं लाउड में वाइज़ न कयो मतां काथे असर थिए सभु बिदअती आहिनि असांजा मिनिस्टर MP MN 300 मेंबरनि में 12 मौलवी छा कंदा पर पोइ बि शाबस अथनि इहे आलिम न हुजनि त तव्हांखे वाइज़ करणु हुजनि असेंबली में आलिम न हुजनि त तव्हां मदरसा हलायो सॼो अज़म कयो त इंशाअल्लाह हर मस्जिद में क़ुर जो दर्स ॿुधंदासीं लाउड में दर्स ॾियो भली को आलिम न आहे त भला सिंधी तर्जुमो आहे सिंधी तफ़सीर बि पिया आहिनि हिकिड़ी आयत पढ़ी हुनजो दर्स ॾियो 10 साल हर मस्जिद में क़ुर मजीद जो मुसलसल दर्स ॾियो इंशाअल्लाह हीअ सॼी जमायत आलिम बणिजी वेंदी फाज़िल बणिजी ऐं हिननि मदरसनि सां तव्हां ताउन कयो ख़िदमत कयो मदरसनि जी हाणे मौलवी साहब मदरसो अलाए किथे प्लाट मिलियो आहे किथे मिलियो आहे प्लाट जी भंडन में उते वॾो प्लाट मिलियो आहे सो हाणे हीअ फसल बि लहण वारो आहे हाणे रब सां बासे छॾियो त 100 मण ते 5 मण एॾा ई ॾींदासीं न त रबीअ जे पासे जे माकड़ वेठी अथव सम्झ तव्हां ईअं बेफ़िक्रा लॻा वेठा हो इहा मां ॿियो ॻाल्हि करे त एॾी माकड़ आहे जे मानारे जे मथां माखीअ जा मखा 6 ॾींहंनि में अलाए केतिरा आना थी करे वरी बच्चा थी ॼणे वरी 6 ॾींहं में बच्चा उॾामनि था इहो अरबनि जे तादाद में लश्कर आहे इहो जेकर थोरो हेॾे उथियो नी त हीअ हिकिड़े ॾींहं में सॼे नसीराबाद ते सहार फेरंदो अलाह जो वास्तो त कुझु रब जो ख़ौफ़ कयो निमाज़ पढ़ो के बासूं बासो त या अल्लाह जेको मिलियो असांखे अनु थियो 100 मण ते 5 मण भला 50 मण तव्हां 95 मण तव्हांजा 50 मण अलाह जे नाले ते ॾियो हाणे रजब जो महीनो ज़कात जो महीनो आहे लख ते 2.5 97,000 तव्हांजा 2.5 ज़कात जो 1000 ते 25 रुपया 100 ते 2.5 रुपया 40 पती अॻियनि उम्मतुनि में त 3 पती या 4 पती ज़कात ई माना लख ते 25,000 ज़कात हुजे त केरु ॾिए पर ही लख ते 2.5 माना 97,000 तव्हांजा अज़म कयो त इंशाअल्लाह इहो मदरसे जो हिकु प्लाट मिलियो आहे इनखे पाए तकमील ते पहुचाईंदासीं इंशाअल्लाह जेको ज़मीन मां हिसो मिलियो इन में ख़ैर मदरसा हलंदा पिया असां मरी ईंदासीं पर इहो सवाबु क़यामत ताईं चालू आहे ऐं इंशाअल्लाह तव्हांजो ताउन रहियो हिन वक़्तु बि तव्हां अमेरिका वञो बर्तानिया वञो फ्रांस वञो कैनेडा वञो उते तव्हांखे ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह जो आवाज़ ॿुधण में कोन ईंदो उते बि तव्हांखे ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह जो आवाज़ ॿुधण में कोन ईंदो अमेरिका ऐं बर्तानिया जे दरो दीवार में तव्हांखे आवाज़ ॿुधण में ईंदो त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह तव्हांजो ताउन आहे हिननि आलिमनि जी महिनत आहे जो हिन साल वफ़ाक में 70,000 हाफ़िज़नि फारम भरियो आहे जेके रुगो इम्तिहान पिया ॾियनि उलमा देवबंद जे मदरसनि मां जेके इम्तिहान ॾियण वारा 70,000 हुननि जो तादाद मता तव्हां चओ त असांजे पैसनि खे मोल में विञायो आहे न बाबा तव्हांजे पैसनि खे असां सजायो बनायो आहे हुननि वीचारनि जे पैसनि मां 11 खोर मुला पिया पैदा थियनि के 30 नहीं 40 नहीं जुमाननि जी मानी खाइण वारा मुला पिया पैदा थियनि पर मुबारक हुजेव तव्हांजे पैसनि मां आलिम पिया पैदा थियनि हाफ़िज़ पिया पैदा थियनि मुदरिस पिया पैदा थियनि शेखुल हदीस पिया पैदा थियनि तव्हां भली ॾिसो कंडियारे वञो ठटे वञो दादू वञो बरेली बि वीचारा फतवा जे लाइ असां वटि ईंदा आहिनि
हुननि वीचारनि वटो इल्मु ख़त्म थी वियो। बरेलियुनि जो वॾो आलिम हुयो, सखर में तकरीर पियो करे, क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे, सखर में तकरीर कयईं ऐं पंहिंजे बरेलियुनि खे चयईं त तव्हांजे पैसनि मां 11 जो खीर पीअण वारा मुल्ला था पैदा थियनि, तव्हांजे पैसनि मां मानीअ मां टीजनि ऐं जुमाननि जी मानी खाइण वारा मुल्ला पिया पैदा थियनि, हिननि देवबंदियुनि जे पैसनि मां आलिम हाफ़िज़ मुफ्ती ऐं मुदरस मुहद्दिस मुजाहिद पिया पैदा थियनि। ही ख़ुदि उहे इक़रार था कनि। कंडियारे में बरेलियुनि जी वॾी दरगाह आहे सॼण साईं जी, ॿुधो था नी सॼण साईं, पर फतवा जे लाइ असांजे मदरसे में ईंदा। बरेलियुनि जो वॾो आलिम आहे पीर दिलबर साईं, दिलबर साईं ॿुधो अथव न, मातनी जो करम इलाही, पीर दिलबर, इन्हनि जो पीउ फोत थी वियो, भार पाण में विढ़ी पिया, भली पुछा करे वञी ॾिसो, मां क़ुर जा ॾाढो कूड़ ॻाल्हाईंदुसि त गादी नशीन केरु थिए, को बि बरेलियुनि जो मौलवी, को पीर, को मुफ्ती भारनि जे विच में फ़ैसिलो न करे सघियो। आख़िर दादू में साईं मौलाना मंज़ूर अहमद सूमरो कंडियारो जो आहे, साईं बेर वारनि जो पुराणो शागिर्द आहे, उन अची फ़ैसिलो कयो, फतवा ॾिनई त गादी जे मुस्ताक़ी जो पीर करम इलाही आहे, छो त आलिम गादी नशीन हिननि खे असां बनायो, वरी गाड़ियूं बि असांखे था ॾियनि। मुबारक हुजे तव्हां जेको अन्न जी ॿोरी ॾियो था, चांवरनि जो कटो ॾियो था, इहो अजायो कोन्हे, इहो सजायो। हिन वक़्तु त असांजे मदारस में जेकर 30,000 छोकिरा था हिन साल वफ़ाक़ जो इम्तिहान न हाणे रजब जे आख़िर में, त वरी 40,000 नियाणियूं, माना नियाणियुनि जो तइदाद ॿीं ते आहे, टीं ते आहे। सम्झ में अचे थो त शायदि असां त जेलनि में वेंदासीं या शहीद थींदासीं, वरी दीन जो कमु इहे नियाणियूं कंदियूं। इंशाअल्लाह असांजा मदरसा इहे घर मदरसा थी वेंदा, घबराइण जी काई ज़रूरत न आहे। अफ़गानिस्तान में अमेरिका शिकिस्त खाधी आहे मुल्हनि जे हथां, ऐं हिते पाकिस्तान में बि अमेरिका यहूदियुनि कादियानियुनि जा एजेंट हिननि मौलवियुनि जे हथां शिकिस्त खाईंदा, आड़ा ज़लील थींदा जो दुनिया ॾिसंदी। घबराइण जी काई ज़रूरत न आहे। इंशाअल्लाह वाइज़ थींदा, जलसा थींदा, मदरसा हूंदा, ये आलिम हाफ़िज़ हूंदा, हिननि जा दुश्मन इस्तेनाबूद थी वेंदा। अल्लाह से दुआ अल अमल जी तौफ़ीक़ नसीब